ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालूं। राधण खां राधण में 13 वरें जी नींगरी रोमाना जावरी सां ज्यादती जी कोशिश कई वई आहे। नींगरी जी दाह ते ॻोठाणनि पहुची खेसि बचाए वरितो आहे। पुलिस जवाबदार दरबान जावरी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदालूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। हिकु ॿीहर राधण में 13 वरें जी नींगरी रोमाना जावरी सां ज्यादती जी कोशिश कई वई। नींगरी जी दाह ते ॻोठाणनि पहुची करे खेसि बचाए वरितो। पुलिस जवाबदार दरबान जावरी खे गिरफ़्तार करे वरितो। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे रहिया आहियूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदालूं। राधण में 13 वरें जी नींगरी रोमाना जावरी सां ज्यादती जी कोशिश कई वई आहे। नींगरी जी दाह ते ॻोठाणनि पहुची खेसि बचाए वरितो। पुलिस जवाबदार दरबान जावरी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी राधण जे रिपोर्टर मुनीर सुमरो असां सां लाइन ते मौजूद आहे। जी मुनीर, अपडेट कजो, वधिक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल 13 वरनि जी नींगरी रोमाना दी मरहूम कमरदीन जावरी सां मुबैना ज़ाती जी कोशिश कई वई आहे। नींगरियुनि जी दाउनि ते ॻोठाणनि पहुची खेसि बचाए वरितो। ॻोठाणनि मूजिबि जवाबदार नींगरीअ जे भाउ तरफ़ां हमिलो कयो वियो। पुलिस पहुची नींगरी रोमाना संदसि भाउ शम्स जावरी ऐं जवाबदार दरबान जावरी खे थाणे ते वठी आई आहे। नींगरी साहिब हिन अॻियां दायो त खेसि संदसि भाउ वठी वियो ऐं दरबान जावरी जी मोटरसाइकिल ते साणसि गॾु खणी वियो, जिते हिन ज़्यादतीअ जी कोशिश कई। मुज़ाहमत ते ॻोठाणनि पहुची करे खेसि बचाए वरितो आहे। ॿिए पासे साजिद अली ऐं मर्दान जावरी ॿुधायो त असां नींगरीअ खे रड़नि ते खेसि बचाइण जी कोशिश ते पहुतासीं त खेसि असां ते बि हमिलो कयो। जी मुनीर, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।